नाज़रीन, हम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट में अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कई, जेका लाइव नशर कई वई। ॿुधणी दौरान शौकत अज़ीज़ सिद्दीकी जे वकील हामिद ख़ान अदालत आॾो थी शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे हटाइण जो जवाज़ ॼाणायल तक़रीर जो मतन पेश कयो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त असांजी इहा बदकिस्मती आहे त असांजो फ़र्दनि बदिरां इदारनि मथां इल्ज़ाम हणंदा आहियूं। इदारनि में ख़राब ऐं सुठा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। अवां जंहिं शख़्स ते इल्ज़ाम हणो था इन खे धुर छो नथा बणायो। रिमार्क्स में चीफ जस्टिस चयो त अदालत में सहाफ़ी बि वेठा आहिनि, सुभाणे अख़बारुनि में हिननि जा नाला अची वेंदा। अवां खे हिननि खे धुर बणायो त असां हिननि खे नोटिस जारी करियूं। वकील हामिद ख़ान चयो त मूंखे ॿुधो वञे, असां बिल्कुलु हिननि खे धुर बणाइणु चाहियूं था। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल जे ॿुधणी गुज़री थी चुकी, हाणे अवां खे मौक़ो ॾियूं पिया त धुर बणायो या न। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहरी अहम ख़बर अवां सां शेयर करियूं पिया त सुप्रीम कोर्ट में अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कई, जेका लाइव नशर कई वई। ॿुधणी दौरान शौकत अज़ीज़ सिद्दीकी जे वकील हामिद ख़ान अदालत आॾो थी शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे हटाइण जो जवाज़ ॼाणायल तक़रीर जो मतन पेश कयो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त असांजी इहा बदकिस्मती आहे त असांजो फ़र्दनि बदिरां इदारनि मथां इल्ज़ाम हणंदा आहियूं। इदारनि में ख़राब ऐं सुठा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। अवां जे शख़्स ते इल्ज़ाम हणो था इन खे धुर छो नथा बणायो। रिमार्क्स में चीफ जस्टिस चयो त अदालत में सहाफ़ी बि वेठा आहिनि, सुभाणे अख़बारुनि में हिननि जा नाला अची वेंदा। अवां खे हिननि खे धुर बणायो त असां हिननि खे नोटिस जारी करियूं। वकील हामिद ख़ान चयो त मूंखे ॿुधो वञे, असां बिल्कुलु हिननि खे धुर बणाइणु चाहियूं था। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम जुडिशल काउंसिल जी ॿुधणी गुज़री थी चुकी, हाणे अवां खे मौक़ो ॾियूं पिया त धुर बणायो या न।